सिजावल में गोठाणे पारां संदन भाउ जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज इंसाफ़ जी घुर। चूड़ जमाली रोड लॻ चांग फार्म जो रहवासी मोहम्मद मूसा चांग सूरज सिजावली प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त कुझु महीना अॻु मुंहिंजे भाउ नज़ीर अहमद चांग खे चांग फार्म वटि बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। क़त्ल में मुलविस जवाबदार अब्दुर्रहमान चांग, बाबू चांग ऐं रशीद चांग वारनि जे ख़िलाफ़ असां जाती थाणे ते केस दाख़िल करायो हो, जेके ज़मानत ते आज़ाद थियण खां पोइ मूंखे केस तां हथ खणाइण जूं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। इहे टई जवाबदार मूंखे मारण जे लाइ हथियार खणी मुंहिंजो पीछो करे रहिया आहिनि। मक़तूल जे भाउ आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कई आहे त मुंहिंजे भाउ जे कातलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मूंखे इन्हनि मां जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची